अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त अॼु साईं आसिफ़ अली शाह जिलानीअ जे ॻोठ में थिलीसीमिया जी हिकु कैंप लॻल आहे, जंहिंमें सिंध सिहत वेलफेयर सोसाइटीअ जी पूरी टीम, साईं क़ुर्बान शाह बादशाह सरकार जी पूरी टीम साईं जन जे हुकुम मुताबिक़ पंहिंजो रत डोनेट करण जे लाइ अॼु हिते पहुती आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजे महबूब चेयरमैन जे हुकुम तहत हिते पहुता आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला जेका ही सैयद ज़ात जी ख़िदमत जे लाइ जेको हिकु सिंध सिहत वेलफेयर सोसाइटी जेका हिकु प्रोग्राम मुनक़िद पई थी कराए ऐं पूरे सिंध में सादातनि खे जेका गॾु पई थी करे, इंशाअल्लाह ताला असीं हर महाज़ ते क़िबला साईं सैयद क़ुर्बान शाह बादशाह सरकार सां, क़िबला साईं सैयद सजाद शाह बादशाह जेको असांजो तालका काज़ीम जो प्रेसिडेंट आहे, उन जे हुकुम मुताबिक़ असीं हिते पहुता आहियूं। इंशाअल्लाह ताला असीं हर महाज़ ते यूनियन काउंसिल मनोड़ो ऐं तालका काज़ी अहमद जी पूरी टीम साईं क़िबला साईं सजाद शाह बादशाह सां ऐं क़िबला साईं क़िबला क़ुर्बान शाह बादशाह सरकार सां हमेशह गॾु आहियूं ऐं रहंदासीं।